तुझे मेले में हर शख्स अकेलो आ, एक हाथ में टिफिन आ, बेहद में थेलो आ। ये भी टेंशन, माँ भी टेंशन, घर भी टेंशन, ज़ाल भी टेंशन, ऑफिस टेंशन, पाड़े वालों टेंशन, मथा वाली ही वधो इन्फ्लेशन। डर चपंते मुर्क तू प्यारा, भाऊ आयो भाभी आई, खिलते कदे खिल तू सुना, झूम कर जा मस्ती चाहिए। कितकिताई, मिली कयूं तो कितकिताई, थोड़ा जुमायूं, थोड़ा खिलायूं, अच्छा तो मिली कयूं कितकिताई, कितकिताई, तो मिली कयूं कितकिताई, थोड़ा नचायूं, थोड़ा खिलायूं, अच्छा तो मिली दिसु कितकिताई, अच्छा तो मिली कितकिताई। साईं ही प्लान जबरदस्त है। हाँ एकदम गजब जो प्लान आ। अरे साईं हाँ फायदो ही फायदो, लख तव्हांजो लख मुंहिंजो, ॿिन्ही खे लख लख बचंदो महीने में। हाँ साईं अॻे प्लान में नुक़सान थियो हुयो, हुन खां अॻ में प्लान में नुक़सान थियो तव्हांखे। हाँ हुन में भी थियो, पर साईं ही तो जबरदस्त प्लान आहे न। मां चवां थो न फायदो ही फायदो थींदो, कमाई तो। हेलो 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 ॾिसी नथी क्लाइंट सां इंपॉर्टेंट प्लान डिस्कस पियो कयां। मां त असुल तंग थी पई आहियां। हिक तरफ़ बाबा आहिनि जंहिंजा कन हमेशह पिया फ्यूचर जो सिग्नल ॾींदा रहंदा आहिनि, ऐं ॿिए तरफ़ तव्हां आहियो बेकना, मजाल जो कंहिं बि कन जो इस्तेमालु कयो अथव। मां त असुल वाका करे करे थकिजी पई आहियां। अच्छा मूं त कॾहिं कोन्हे ॾिठो आहे त तो पंहिंजे ज़बान ते कॾहिं फुल स्टॉप त छा हिकु नंढड़ी कामा ॾिनी हुजे। तोखे खाइण मां ऐं ॻाल्हाइण मां फुर्सत मिले तॾहिं न। हाँ बस इहा ई कसर बाक़ी आहे हाणे। मां त चवां थी तव्हांखे को न को रस्तो त ॻोल्हणो ई पवंदो। थी वियो हिन जो पेको पुराण शुरू। अरे रस्तो त मां बि ॻोल्हे रहियो आहियां, हिकु दफ़ो मुंहिंजो प्लान हिट थी वञे। हाँ अचार विझां तव्हांजे हिननि फ्लॉप प्लाननि जो। सॼो कबट तव्हांजे हिननि चोपड़नि सां भरियो पियो आहे। असुल कबट मां कपिड़ा कढण वञ त मथां ज़रूर को न को प्लान अची तव्हांजो किरंदो आहे। हिक तरफ़ बाबा आहिनि जो पंहिंजा हिसाब किताब जा चोपड़ा पाण सां गॾु पिया खणी घुमंदा आहिनि, ऐं ॿिए तरफ़ तव्हां ये थर्ड क्लास न फेल क्लास प्लान खणी घुमंदा आहियो। तूं मूंखे भले कुझु बि चओ, पर मुंहिंजे प्लान्स जे ख़िलाफ़ हिकु लफ़्ज़ मां कोन सहंदुसि। हिकु दफ़ो न 1000 दफ़ा चवंदसि तव्हां बि फ्लॉप, तव्हांजा ये प्लान बि फ्लॉप। भगवान बचाए न मुसीबत खां। छा पिया चओ, जरा ॾाढिया चओ। मुंहिंजा कन बाबा वांगुरु कोन्हनि जो बुड़ बुड़ बि ॿुधी सघनि। कुझु न भाई मुंहिंजी मजाल जो मां तुंहिंजे साम्हूं कुझु चई सघां। दर त खोले चा। ॾिस तूं त पंहिंजे तख़्त तां हिलंदीअ कान, तूं वेही आराम कर, मां वञी दर तो खोले चा। गुड मॉर्निंग साईं। अरे गुड मॉर्निंग किथां जी, सुबुह जो मुंहिंजी घर वारी मुंहिंजो मथो खाई वेठी आहे, ऐं वरी तव्हां अची वियो। कहिड़ो कमु अथव? अच्छा ॾिसण में नेता था लॻो, पर साईं इलेक्शन में त ॾाढी देर आया अञा। न तव्हां ग़लति सम्झी रहिया आहियो। हिन वक़्त मां पंहिंजे लाइ न, पंहिंजे मुल्क जे लाइ आयो आहियां। मुल्क जे लाइ? हा उन मुल्क जे लाइ जेको तव्हांजो आहे, जेको मुंहिंजो आहे, जेको सभिनी जो आहे। उन मुल्क जे लाइ जेको कॾहिं सोन जी मुर्गी, मुंहिंजो मतिलबु आहे त सोन जी झिड़की हूंदो हो, पर अॼु ॻरी करे कंडो थी वियो आहे। बसि उन ई मुल्क खे वरी सोन जी झिड़की ठाहिण लाइ मां आयो आहियां। नालो मुंहिंजो चंडोमल। वाह वाह, छा त नालो आहे, चंडोमल। सुभान साईं तव्हां भले ई मुंहिंजी खिल उॾायो, पर मुंहिंजे माइटनि जेको नालो रखियो आहे बसि उनखे ई सजायो करे रहियो आहियां। कमाल जा माण्हू आहियो, पर यादि रखिजो मां तव्हांखे हिकु टको कोन ॾींदुसि। मां तव्हां ऐं तव्हां जहिड़नि खे चङी तरह सुञाणा। तव्हां माण्हुनि खे फुड़ींदा आहियो, पंहिंजा पेट भरींदा आहियो, पंहिंजी शेवा कराईंदा आहियो, बंगला ठाराईंदा आहियो, मोटरुनि कारुनि में घुमंदा आहियो, ऐश कंदा आहियो। हाँ माण्हू आहियो कि न छा आहियो?
तव्हांखे नक आहे की न? मां तव्हांखे हेॾो ॻाल्हाए रहियो आहियां ऐं तव्हां पंहिंजे मुंहं ते स्माइल रखी वेठा आहियो, उहा बि मोनालिसा वारी स्माइल जेका कॾहिं फिकी नथी थिए, जीअं जो तीअं बीठी आहे। वेट, लेट मी गेस, तव्हां पक ई पक शादीशुदा आहियो, छो बि तव्हांजे शादीअ खे 10 साल पक थी विया आहिनि। कमाल आहे, वाकई मुंहिंजे शादीअ खे 12 साल थी विया आहिनि, पर तव्हांखे कीअं ख़बर पई? छो त मूंखे बि शादी खे 10 साल थी चुका आहिनि ऐं हर मर्द जो साॻियो ई हाल हूंदो आहे। हू ज़ाल जा ताना महना नखरा ऐं झगड़ा सही सही वीचारो नौद थी वेंदो आहे। पोइ खणी कोई कुझु बि चई वञेसि, हुनजे मुंहं ते मुल्क काइम ई रहंदी आहे। घटि कमाल त तव्हीं बि कोन आहियो साईं, छा त तिखी नज़र आहे तव्हांजी। ख़ैर, हिन वक़्तु मां तव्हांजे लाइ हिकु सोनेरो मौक़ो खणी आयो आहियां। हिन वक़्तु हिन मुल्क खे तव्हां जहिड़े दानवीरनि जी ज़रूरत आहे। हिन मुल्क में ग़रीबी आहे, बुख आहे, मजबूरी आहे, लाचारी आहे, पोड़ आहे, सोक आहे, ज़िलज़िलो आहे ऐं दंगा फसाद आहिनि। अॼु मुल्क खे ज़रूरत आहे उन्हनि जी जेके घर छॾे निकिरी पवनि। जीअं असां अंग्रेज़नि खे हिन मुल्क मां भॼायो आहे, तीअं ई हिननि राक्षसनि खे बि भॼाइणो आहे। मां तव्हांखे ललकारे रहियो आहियां त जे तव्हांजे मन में हिन मुल्क लाइ प्यार आहे, थोड़ी बि इज़त आहे, थोड़ो बि मान आहे, खोले छॾियो पंहिंजियूं तिजोरियूं, लुटाए छॾियो पैसा, तव्हीं मूंखे दौलत ॾियो, मां तव्हांखे रसीदूं ॾींदुसि। जय हिंद, जय भारत, मूं सां गॾु चओ, भारत माता की जय। वाह साईं वाह, मञणो पवंदो, पर साईं मुल्क खे प्यार मां बि कंदो आहियां। तव्हांजे हिन सॼे भाषण मां मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि वेझी हुई, तव्हां मूंखे लुटण आया आहियो। वाह साईं वाह, हिन खां अॻु में अलाए घणनि ॼणनि खे बेवकूफ़ बणायो हूंदव, पर कुझु बि चओ, हिकु ॻाल्हि में दम आहे, तव्हांजो भाषण ज़ोरदार आहे। थैंक यू। इहा त तव्हांजी ज़र्रा नवाज़ी आहे। ही दाज़ कहिड़े क़ाबिल आहे त ॿुधायो साईं, कहिड़े फंड में पैसो ॾियणु चाहींदा? वुमेन एम्पावर फंड, बेरोज़गारी हटाओ फंड, वृक्ष बचाओ फंड, गरीबी हटाओ फंड, ॿिया बि नाला आहिनि। दुखी पति फंड, दुखी पत्नी फंड, दुखी ससु फंड, दुखी नुंहुं फंड। ॿुधायो कहिड़े फंड जी रसीद कटियां? ही छा साईं, ही छा आहे? एतिरा रसीद बुक आहे? साईं सच ॿुधायांव, तव्हां मूंखे चंदो वठण वारा घटि, चंदे जो बिज़नेस करण वारा वधीक था लॻो। सच ॿुधायो, तव्हां कहिड़े बंगले में रहंदा आहियो? कहिड़ी कार में घुमंदा आहियो? ॿुधायो। बस साईं, ईअं ई महीने में मस 15-20 बचंदा आहिनि। 15-20 हज़ार? अरे वाह, मस्त धंधो आहे, मस्त। न का सीड़प, न को स्टॉव, रुगो फ़ाइदो ई फ़ाइदो। साईं मां बि इहो धंधो करण थो चाहियां, प्लीज़ साईं मूंखे ॿुधायो कीअं कयां इहो धंधो? एतिरो बि आसान कान आहे साईं, बाक़ाइदा क्लास वठणी पवंदी आहे, नेतागिरी जो सर्टिफिकेट खपंदो आहे, पास थियणो पवंदो आहे। साईं मां तयारु आहियां, मूंखे ॿुधायो कॾहिं खां जॉइन करणा आहिनि कोचिंग क्लासेस? तुर्तदान महापुण्य। तुर्तदान महापुण्य? हा। त ॿुधायो कोचिंग क्लास वठंदव या प्राइवेट ट्यूशन? मां प्राइवेट ट्यूशन्स बि ॾींदो आहियां। प्राइवेट ॾींदा आहियो? पोइ साईं प्राइवेट ई ठीकु रहंदो। त पोइ डन? डन साईं डन। जय नेता बाबा, अॼु तव्हांखे असांजूं सभु डिमांड्स पूरियूं करणियूं पवंदियूं। हा, अॼु हिन घर जा सभु हाथी तव्हांखे 3 डज़न सां ॾिसी रहिया आहिनि ऐं तव्हां हीअं पथर दिल नथा थी सघो। खोले छॾियो पंहिंजूं तिजोरियूं। अच्छा। खोले छॾियो पंहिंजा खीसा। फाड़े छॾियो पंहिंजा चोपड़ा। अच्छा। ऐं अॼु हिन नेता खे पंहिंजे खीसे मां, पंहिंजे तिजोरीअ मां 10,000 रुपया कढी ॾियो। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजी डिमांड पूरी न कई त मां आमरण अनशन कंदुसि। अच्छा।
पाण खे तव्हांजे घर जे साम्हूं जीअरो जलाए छॾींदुसि वाह पाण खे मारे छॾींदुसि ऐं जे तॾहिं बि तव्हां न मञो त मां बुख हड़ताल कंदुसि ॾाढो सुठो कुझु अनाज जी बचत त थींदी हिन खां तो शुरू करी बाबा मां बिल्कुलु सीरियस आहियां अरे बि शुक्र आहे हिन दफ़े त सीरियस आहीं हाणे जे वधीक सीरियस थियणो अथई न त वञी पंहिंजी मां जे साम्हूं थी मुंहिंजे साम्हूं इहो नाटक कोन हलंदे सम्झे वॾो आयो आहे नेता बणजण जय नेता शांति अॼु तोखे मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ॾियणो ई पवंदो मां पंहिंजी ॻाल्हि तुंहिंजे कननि ताईं पहुचाए ई रहंदुसि ही छा वरी एक्टिंग जो प्लान सूझियो अथव छा ऐं पहिरियों रोल नेता जो मिलियो अथव नेता जो रोल वोल नथो कयां मां खुदि नेता आहियां मां हिन मुल्क जी आवाज़ आहियां मां हिन मुल्क जी ताक़त आहियां मां हिन मुल्क जी मिल्कियत आहियां तोखे बि जेकॾहिं कंहिं सां बगावत करणी हुजे त मूंसां जी शामिल थी जेकॾहिं कोई तुंहिंजे मथां हुकुम थो हलाए त उनजे खिलाफ़ बगावत कर पाण खे जीअरे सालनि जी धमकी ॾे पोइ ॾिस कीअं सभु तुंहिंजे साम्हूं झुकनि था नेता जिंदाबाद पोइ त मूंखे इहो तमाशो बाबा जे साम्हूं करणो पवंदो पर तव्हां छो मूंखे नेतागिरी ॾेखारे रहिया आहियो मां पंहिंजे हक़ लाइ आवाज़ उथारे रहियो आहियां अॼु ताईं मां तुंहिंजा ताना बाना ॿुधाया न पर अॼु खां पोइ मां इहे ताना न ॿुधंदुसि मां पंहिंजे हक़ लाइ लड़ंदुसि नेता जिंदाबाद पर अब कहिड़ो हक़ मां चवंदुसि उथ त तूं उथंदीअ मां चवंदुसि वेह त तूं वेहंदीअ पंहिंजे पेके घर जो नगारो मुंहिंजे साम्हूं कोन वॼाईंदीअ ऐं जे वॼाईंदीअ त मां तुंहिंजी बैंड वॼाए छॾींदुसि ऐं हा तुंहिंजी मां जेको ॾिण वार ते तोखे ख़र्ची मोकिलींदी आहे उन मां अधु मूंखे मिलणु घुरिजे ऐं ॿियो जेको रंधिणे ऐं फ्रिज मां तूं चोराए करे खाईंदीअ उन में मुंहिंजो हिसो 30% ॿुधाए मंज़ूर अथई की न चओ हा जरा वरी त चओ वो ठीक सां ॿुधो कोन छा था चओ कुझु न छा थियो साईं लॻे त तव्हां पंहिंजो होमवर्क कोन कयो साईं मूं होमवर्क त कयो हुयो पर मुंहिंजे होम वारा ख़तरनाक निकिता मार पइजी वई आयो जिगर वारा खैर हाणे ध्यान सां ॿुधो पंहिंजी हार खे कंहिंजे बि साम्हूं न ॾेखारिजो शिकिल ते ना ॾुख हुजे ना चिंता ना खौफ बस हिकिड़ी स्माइल हुजे ऐं शुरूआत कजो 10,000 खां साम्हूं वारो न ॾे त 5,000 ते अची वञिजो हुन खां पोइ 2,000 ते पोइ 1,000 ते पोइ 500 ते ऐं उहो बि न ॾे त 100 अचनि त 100 ई सही चइजोसि कि अनाथ आश्रम जे ॿारनि जो हिकु दफ़े जो खाधो अची वेंदो चंडामल ही छा थो सेखारी मूंखे ईअं थो लॻे मां चंदो न पर बीख पिनी रहिया बीख बस छा साईं नेता ऐं भिखारी में कोई फ़र्क़ु कान्हे छा नेता जी क्लास जा 500 रुपया हुआ ऐं भिखारी जी क्लास जा 1,500 थींदा आहिनि ऐं प्रैक्टिकल जा अलॻि भिखारी जी फीस नेता खां वधीक फ़क़ीरनि जा बि घणा ई क़िस्म हूंदा आहिनि मेन रोड वारो फ़क़ीर पार्ट टाइम फ़क़ीर फुल टाइम फ़क़ीर शॉपिंग मॉल वारो फ़क़ीर अंधो फ़क़ीर लंगड़ो फ़क़ीर लूलो फ़क़ीर कैंसर वारो फ़क़ीर चिट्टी वारो फ़क़ीर बीमार वारो फ़क़ीर ज़ाल वारो फ़क़ीर ऐं ॿिया बि आहिनि ॿुधाए थो अरे बस साईं बस मुंहिंजूं आङुरियूं पूरियूं थियूं पर भिखारी जा क़िस्म पूरा न थिया वाह साईं वाह तव्हां त महान आहियो तव्हां हीअं कयो मूंखे इहे नेता वारो कोर्स न करणो हिन में कुझु फ़ाइदो बि कोन्हे बिल्कुलु फ़ाइदो कोन्हे डिग्री मिली बि वई त कुझु वणणो कोन्हे तव्हां मूंखे फ़क़ीर जी ट्रेनिंग ॾियो मां सुभाणे खां तव्हां वटि फ़क़ीर जी ट्रेनिंग थो वठणु अचां ठीकु आहे साईं मुंहिंजा गुरु जी ज़रूरु वत्स अॼु खां तुंहिंजी फ़क़ीर जी शिक्षा शुरू थी थिए फ़क़ीर जो चोलो पाइण खां पहिरीं नेता जो चोलो लाहिणो पवंदो ज़रूरु गुरु मूंखे ॿुधायो किथे आहे इहो फ़क़ीर जो चोलो शांत बच्चा शांत मां कपड़नि जी ॻाल्हि नथो कयां नेता जे लाइ ज़रूरत आहे कॉन्फिडेंस जी प्राइड जी जज़्बे जी ऐं फ़क़ीर लाइ ज़रूरत आहे लाचारी जी मजबूरी जी कमज़ोरी जी अखियुनि में ॻोड़ा खपनि थी सघे त ॻोड़नि जी नदी हिन कम में
ग्लिसरीन कान हलंदी नेचुरल एक्टिंग खपे नेचुरल एक्टिंग करे सघंदे बिल्कुल गुरुजी बस तव्हां जो आशीर्वाद घुर्जे तथास्तु त अॼु खां तुंहिंजी बाक़ायदा शिक्षा शुरू थी थिए चओ जय फ़कीर भाई भूखा है भाई 2 दिन से भूखा है कुछ खाने को दे दे पेट में कुछ खाने को गया नहीं 2 दिन से भाई कुछ तो खाने को दे दे घर में 2 बच्चे भूखे बैठे वो भी रो रहे हैं उन्हें ला भी खाना दे दे माई कुछ तो खाना दे दे एक समोसा दे दे माई तेरे बच्चे जिए जब माई समोसा दे दे भाई भूख लगी है भाई समोसा दे दे थोड़ा चटनी में डाल के दे दे हो सके तो पापड़ भी पचा के आ भाई थोड़ा अच्छा माई अभी समोसा तो खाया अभी एक सुठा मेरे को भाकुड़ दे दे गुरु बाबा तेरा भला करे भाकुड़ दे झूलन तेरा भला करे भाकुड़ दे रहा बाबा बाबा बच्चे पे रहम करो बाबा बच्चे पे रहम करो ना बाबा मालिक ने आपको इतना तिजोरी दिया है उसमें से थोड़ा पैसा दो ना बाबा अपनी तिजोरी में से 10,000 रुपया दे दो ना बाबा भगवान आपको ऐसी 10 तिजोरी देगा बाबा अरे बेवकूफ है ये केड़ो नौ नाटक है बाबा नाटक का गाने नो प्लाना हैं देव ना बाबा जालेला नहीं सारी वठणी आए उन सिनेमा में टिकट की बुकिंग करानी है वाच भी नहीं वठणी है पुरानी वाच में वक्त दिसी मुझे तो वक्त ही खराब थी है बाबा बाबा दियो 10,000 रुपया होना मिला जाए 5,000 दियो बिल्कुल ना तो ग्रेड करंदो तो वने पयो भाई मने ही न थो भला 2,000 दियो अरे ना चाहे मैं ना असर साल में थी बीठो आ दे ही न थो पयो 1000 दियो अरे तो क्या समझ में ना तो जेता निकली तो 500 दियो अरे निकली तो के ना आने दे के टमाटर न बाबा भला 100 दियो ये तू तो कमाल तो करी ठीक है न था मञो त 50 वठी के खाली 50 जॾहिं खां जेसिताईं कुझु ॾींदुसि कोन ही तव्हां टरंदो कोन चङो मूं वटि 100 जो नोट आहे तो वटि 50 कुल आहिनि 50 सुबह बोनी न कया कल वाला 50 पे आने ओही तो डा 100 रुपया दियो पापा अरे छा 100 रुपया छो ही 50 रुपया पोएं हफ़्ते जे बिल एडजस्ट करे छॾिया में बाक़ी मुंहिंजा तो वटि थिया 4,860 रुपया सम्झे उहे ॾिजांइ पोइ बाबा 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 ओ बाबा ओ बाबा माण्हू त असर भिखार खे बि लुटे था वञनि कंभाला बाबा अब मुंहिंजा गुरु आशीर्वाद कयो ॾिनो आशीर्वाद अॼु तव्हांजो ही चेलो पहिरियों दफ़ो बीख पिनण थो वञे अॼु ॿोड़ी थो करणु वञा चङो गुरु आशीर्वाद आशीर्वाद शांति ओ शांति अॼु तुंहिंजो घोट पहिरियों दफ़ो बिखरण जे मैदान में वञी रहियो आहे दुआ कर त खटी अचे इहा माई त खाइण में पूरी आहे अरे पहिरियों दफ़ो बीख पिनण वञी रहियो आहियां दुआ कर कुछ करे सघां ये माई तो ॾिसे ही नथी अरे घट में घट सीरियलुनि जे ज़ाल वांगुरु खंड ॾेई त खाराए थी नथी अच्छा भला हिन में कुछ विझे न में माइया अरे लल्लू 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 यार वञा तो बीख पिनण लल्लू लल्लू मूं न हिकु गानो ठाहियो आहे उहो गानो ॻाए करे अॼु वञी बीख पिनंदुमि ॿुधाए ॿुधाए
अल्लाह के बंदे दे दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे दे दे, 5-10 रुपया दे दे, अल्लाह के बंदे दे दे। अल्लाह सुठा हिते वेंदो भीख मिलंदी कि न ॿुधाए जल्दी। मूंखे त हिकु ई गानो ईंदो आहे, ॿुधाए वो तो ॻायां। बचना ए हसीनो लो मैं आ गया, अरे बचना ए हसीनो लो मैं आ गया। ई कीअं भीख खपे मार न वञ। अल्लाह के बंदे दे दे, अल्लाह के बंदे। हेॾा बाबा जो कन पियो फड़के, हू ॿाहिरि वञण लाइ मना करे विया आहिनि, कुझु बि अपशगुन थी थो सघेव। अरे हल अॼु बाबा जो सिग्नल पे मूंखे नथो रोके सघे। हा इन करे त उनजे वञण खां पोइ थो वञा। ॾिसजे वञा थो मंदर में भीख पिनण। शाम जो नोटनि जा बंडल खणींदो, बंडल। चङो गुरुजी आशीर्वाद कयो। अल्लाह के बंदे हंसदे, अल्लाह छा थियो? शांति मूंसां ठगी थी वई। ही चंडो मला न सचुपचु चंडो निकितो। मूंसां चीटिंग कयईं, भिखारी जी ट्रेनिंग त ॾिनई, पर इहो न ॿुधायईं त उन्हनि जे जॻहियुनि जी मसाल लॻंदी आहे। छा? हा मंदर जे ॿाहिरां बीहण जा 3 लख रुपया, हॉस्पिटल जे ॿाहिरां बीहण जा 4 लख रुपया ऐं रेलवे स्टेशन ते बीहण जा 5 लख रुपया। छा ॻाल्हि था करियो? भिखारियुनि जी एसोसिएशन थींदी आहे, हुननि जा क़ाइदा कानून थींदा आहिनि। मां न मंदर जे ॿाहिरां ही खणी करे वञी बीठुसि। अञा रुपए जी ॿोड़ी मस थी त फ़क़ीरनि जे टोले अची करे मुंहिंजे मथां हमिलो कयो। ठीकु आहे, जेकी थियो सो थियो, पर हाणे त फ़क़ीरगिरी बंदि न। सफ़ा बंदि फ़क़ीरगिरी सफ़ा बंदि, पर नओं धंधो शुरू। नओं धंधो शुरू। सुभाणे मां हिन घर जे ॿाहिरां बोर्ड लॻाईंदुसि, दौलत राम कितारी एक्सपर्ट भिखारी ट्रेनिंग एसोसिएशन। हाथ फैलाओ, पैसा कमाओ।